घोटकी वासण नारी सितारा महर अगवा जे बयान ता फिरंदे मुड़स सां गॾु रहण जो बयान ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ अदालत खेसि मुड़स सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी। सेशन कोर्ट घोटकीअ जी अदालत में नारी सितारा महर ऐं शकूर महर वारे मामले जी ॿुधणी थी, जंहिंमें नारी सितारा महर पंहिंजे वालिदेन ऐं वकीलनि सां गॾु पुलिस जे पहिरे हेठि अदालत पहुती, जॾहिं त नौजवान अब्दुल शकूर महर बि पंहिंजे वकीलनि ऐं समाजी अॻवान आयशा धारेजो सां गॾु अदालत पहुतो, जिते नारी सितारा महर 164 तहत अदालत में मुड़स अब्दुल शकूर महर जे हक़ में बयान रिकॉर्ड कराए छॾियो। नारीअ जे बयान बाद पुलिस संदसि माउ ऐं पीउ खे बयान रिकॉर्ड कराइण दौरान कमरे मां ॿाहिरि कढी छॾियो। अदालत नारीअ खे बयान रिकॉर्ड कराइण बाद मुड़स सां गॾु रहण जी इजाज़त ॾेई छॾी, जॾहिं त नारी सितारा महर पंहिंजे मुड़स अब्दुल शकूर महर सां गॾिजी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां रावलपिंडीअ जी अदालत में अब्दुल शकूर महर सां परणो कयो हो, जॾहिं त माइट प्रेशर विझी अब्दुल शकूर ख़िलाफ़ अगवा जो कूड़ो बयान ॾियारियो हो ऐं मुंहिंजे मुड़स ऐं उन जे माइटनि ख़िलाफ़ मूंखे अगवा करण जो केस पिणु दाख़िल करायो हो। बस मुझे को फैसलो कया सही कया पाया कम कया मुसादी बस मां ये चवण। होॾा अब्दुल शकूर महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नारीअ जा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जिन मां असां ॿिन्हीअ जी हयातियुनि खे ख़तरो आहे, जंहिं लाइ असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नारीअ जे बयान बाद अदालत ॿाहिरां झेड़े जे ख़तरे सबबि पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई हुई, जॾहिं त नारी सितारा महर पंहिंजे मुड़स अब्दुल शकूर महर ऐं आयशा धारेजो सां गॾु सख़्त सिक्योरिटी में हली वई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।